मुझी हालत ॾिसी वए पोइ बि मूंखां रुसी वए मुझी हालत ॾिसी वए पोइ बि मूंखां रुसी वए वो शाबस थी वह जो वफ़ा कये ओ जानी झट में जुदा कये वह जो वफ़ा कये ओ जानी झट में जुदा कये तो दुखायो तो सतायो तो रुलायो ओ शाबस थी वह जो वफ़ा कये ओ जानी झट में जुदा कये वह जो वफ़ा कये ओ जानी झट में जुदा कये वफ़ा को तोखा करणु सिखे जीअणो ऐं तोखा मरणु सिखे वफ़ा को तोखा करणु सिखे जीअणो ऐं तोखा मरणु सिखे ओ शाबस थी वह जो वफ़ा कये ओ जानी झट में जुदा कये वह जो वफ़ा कये ओ जानी झट में जुदा कये मुझी हालत ॾिसी वए पोइ बि मूंखां रुसी वए मुझी हालत ॾिसी वए पोइ बि मूंखां रुसी वए ओ शाबस थी वह जो वफ़ा कये ओ जानी झट में जुदा कये वह जो वफ़ा कये ओ जानी झट में जुदा कये इश्क में उजड़ी ॾिठो न थी ऐं कंहिंखां विछड़ी ॾिठो न थी इश्क में उजड़ी ॾिठो न थी ऐं कंहिंखां विछड़ी ॾिठो न थी ओ शाबस थी वह जो वफ़ा कये ओ जानी झट में जुदा कये वह जो वफ़ा कये ओ जानी झट में जुदा कये मुझी हालत ॾिसी वए पोइ बि मूंखां रुसी वए मुझी हालत ॾिसी वए पोइ बि मूंखां रुसी वए ओ शाबस थी वह जो वफ़ा कये ओ जानी झट में जुदा कये वह जो वफ़ा कये ओ जानी झट में जुदा कये मौलाई वसीम असां सां राब्ते या असां के व्हाट्सएप ते जॉइन करण जे लाइ 0 पूरा 204 94 19 0 45 11 870 सली समझायो हो तोखे चांजे ते न रहम आयो तोखे अब्बास अली समझायो हो तोखे चांजे ते न रहम आयो तोखे ओ शाबस थी वह जो वफ़ा कये ओ जानी झट में जुदा कये वह जो वफ़ा कये ओ जानी झट में जुदा कये मुझी हालत ॾिसी वए पोइ बि मूंखां रुसी वए मुझी हालत ॾिसी वए पोइ बि मूंखां रुसी वए ओ शाबस थी वह जो वफ़ा कये ओ जानी झट में जुदा कये वह जो वफ़ा कये ओ जानी झट में जुदा कये